नाज़िन पीर गाजी शाह जी सालियाने उर्स जूं तकरीबूं जारी आहिनि। उन हवाले सां सुल्तान निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, इन वक्त असां गाजी शाह जी दरगाह ते मौजूद आहियूं, जिते सालियानो उर्स कोरोना वायरस जे करे जीअं ई दरगाह खुली आहे त सालियानो उर्स जो टाइम अची वियो आहे, सालियानो उर्स मल्हायो पियो वञे। छो त उन्हनि ज़ाइरनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हिते लखनि जे तादाद में माण्हू, हज़ारनि जे तादाद में, लखनि जे तादाद में माण्हू अचनि था, अक़ीदतमंद परे परे खां, पूरे पाकिस्तान खां। पर हिते काफ़ी सहूलतुनि जी खोट आहे। सिक्योरिटी त ठीकु आहे, पर वॉक थ्रू जेके गेट आहिनि उहे बि नाकारा लॻाया विया आहिनि। ऐं उन खां पोइ हिते औकाफ़ खाते जे तरफ़ां का बि को बंदोबस्त कोन कयो वियो आहे। इंतज़ामिया खे हिते जेको आहे कुझु बि न आहे। इंतज़ामिया पहिरियों पाणी न आहे, उन खां अलावा सुठो को होटल न आहे, खाइण पीअण जो सिस्टम न आहे, कोई एशिया अहिड़ी सुठी न आहे। जेका शइ मिसाल होटल ते खाऊं था, बीमारी मसलो अॻे फैली पई आहे, 3 ॾींहंनि जो पारो इस्तेमालु करनि था। हिते वॾी रश जो इहो मक़ाम आहे ऐं ॿाहिरि जेके आहिनि SOP ते अमल कोन थो कयो वञे ऐं जेको वॉशरूम जो निज़ाम आहे उहो बि सफ़ा को बि सफ़ा ख़तमु लॻो पियो आहे। ऐं जेके रोड रस्ता आहिनि इहे ॿोॾि खां पोइ सफ़ा जेके आहिनि नाकारा थी विया आहिनि। तमामु वॾी मुश्किल सां हिते पुॻा आहियूं असां ऐं हुकूमत खे अपील था कयूं त ईंदड़ साल हिते रोड बि ॾिनो वञे ऐं हिते जेके वॉशरूम जा या उहे के वेटिंग रूम आहिनि उहे हिते ठाहिया वञनि। जो जेके गेट आहिनि उहे नाकारा आहिनि। महिरबानी आहे असांजे बस वारनि अमलदारनि खे त महिरबानी करे असांखे रोड रस्ता ऐं सहूलियत मुहैया कई वञनि। महफ़ूज़ हूंदा हींअर असांखे हींअर को इहो कोन थो मिले, अमल न आहे, सिक्योरिटी अञा 120 ते अमल आहे। पहिरीं असांखे सिक्योरिटी ॾिनी वेंदी, चेकिंग थींदी वेंदी, हींअर असांखे का बि सहूलियत कोन्हे। जी बिल्कुलु, तव्हां ही मुर्शिद गाजी शाह जे सालियाने उर्स ते जेको मां ज़ाइरीन आहिनि उन्हनि जा तव्हां व्यूज़ ॿुधा। कैमरा टीम सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, महरान TV, मानसदाबाद।